सलामकुम। जी दोस्तों, अॼु हिकु नई वीडियो सां गॾु हाज़िर थिया आहियूं। सो इनशाला तव्हांखे पसंदि ई वीडियो ॿुधिजो ज़रूरु हिकु चकर। सो दोस्तों, ॻाल्हि ईअं त कांव अचे वेठो हिकिड़े पिंजरे जे मथां ॾिठी त हिकिड़ो पखी उन में अंदरि क़ैद लॻो वेठो आहे। उन को कांव पुछा की तूं क़ैद छाजे लाइ आहीं? चई मां क़ैद इन जे लाइ आहियां जो मां ॻाल्हाईंदो आहियां, इन जे करे मूंखे क़ैद करे छॾियो अथनि, मां इन जे करे क़ैद आहियां। सो असांजे जेको त मुल्क में अॼुकल्ह ईअं ई पियो थो हले, जेको ॻाल्हाए थो त हुन सां ईअं ई थिए थो पियो। सो दोस्तों, ॻाल्हि ईअं आहे, जॾहिं अलाह ताला जेको इंसान खे पैदा जो कयो त इंसान खे आज़ादु करे छॾियईं। अलाह साईं पाण वटि क़ैद न कयो इंसाननि खे, यानी की इंसान जे मथां पाबंदियूं न हई अहिड़ियूं। जेकर अलाह ताला असांखे जेकर क़ैद करे पाण वटि ऐं पंहिंजो अगरि ग़ुलाम करे छॾिया त मां थो चवां त पूरी दुनिया जा का त मुस्लमान हुजे ऐं पूरी दुनिया जा माण्हू मस्जिदुनि में अंदरि हुजनि हा ऐं उते ई वेठा इबादतूं कनि हा, को बि ॿाहिरि न निकिरे हा, को बि गुनाह न करे हा। पर अलाह ताला सां इंसाननि खे जेको पैदा जो कई त असांखे आज़ादु करे छॾियईं। तव्हां इंसानु आज़ादु हुजो। यानी अलाह ताला एॾी मोहबत असां इंसाननि सां जो असांखे आज़ादु करे छॾियईं। आज़ादु करे छॾियईं त उन खां अलावा असांखे अलाह ताला जेको ॿ रस्ता ॿुधाए छॾिया, हिकिड़ो रस्तो ग़लति ऐं हिकिड़ो सही। ऐं उन जे लाइ अलाह ताला छा कयो जो असांजे पैगम्बर मोकिलियईं ऐं किताब मोकिलियईं। जीअं यानी की जीअं नबी ईंदा विया त तीअं ई माना किताब बि उन सां गॾोगॾु जेको अलाह साईं जेको नाज़ुल कंदो वियो, जीअं ज़बूर आहे, तौरेत आहे, इंजील आहे ऐं जेको आख़िरी जेको क़ुर शरीफ़। यानी की ईअं ई जेके नबी ईंदा विया उन्हनि सां गॾु जेको आयतूं ईंदियूं वियूं ऐं जेको उन्हनि जा किताब ईंदा विया त जेको जेके असांखे ॾसनि पिया। अलाह ताला हुकुम कयो जेको हर किताब में जेको क़ुर पाक में क़ुर पाक असां पढ़ूं था त असां क़ुर पाक जी ॻाल्हि था कयूं त उन में इहो ई अलाह ताला जेको असांखे ॾसियो त हीउ जेको पैगम्बर तव्हांखे जेको मां मोकिलियो आहे ऐं जेको हीउ किताब आहे, तव्हां इन ते अमल कयो ऐं जेको पैगम्बर तव्हांखे चए थो तव्हां इहो ई रस्तो वठंदव त तव्हांखे जेको आख़िरत तव्हांजी भली थींदी ऐं तव्हां पोइ सम्झो त सही आहियो ऐं तव्हां जेको परेशान न थींदव। ऐं इहो ई रस्तो सही आहे जेको तव्हांखे पैगम्बर चवे थो ऐं जेको तव्हांखे किताब चवे थो, यानी क़ुर पाक। सम्झो दोस्तो, पोइ हाणे असांजी मर्ज़ी आहे, असां छा था कयूं उहा असांजी मर्ज़ी आहे। यानी की अलाह ताला जे अगरि को चवणु नथो वठे फ़र्ज़ु कयो। हाणे काफ़र आहिनि, यहूदी आहिनि, ॿिया जेके बि आहिनि जेके अलाह खे घणा मञनि ई कोन था, पंहिंजी जेको पंहिंजे नमूने इबादत कनि था, त पोइ बि अलाह जेको उन्हनि खे पाण वटि क़ैद न कयो आहे। पोइ बि त उन्हनि खे त रिज़्क़ रोज़ी बि ॾिए थो न, भला रिज़्क़ रोज़ी ॾियण वारो बि त मालिक आहे न। पोइ बि उन्हनि खे रिज़्क़ रोज़ी ॾिए थो, उन्हनि खे मिल्कियत ॾिए थो, उनखे दुनिया जा हर ऐश आराम ॾिए थो न अलाह ताला। जे अगरि अलाह ताला ईअं करे ग़ुलाम करे इंसान खे उन्हनि हर शइ जो छिनी छॾे हा त मां थो चवां सभु माण्हू मुस्लमान हुजनि हा, दुनिया में त को हिंदू ई न हुजे हा, को गैर मज़हब दुनिया में ई न हुजे हा। ऐं उन खां अलावा जे अलाह ताला असांजे मथां का पाबंदी हणे अहिड़ी जीअं हुकुमरान पाबंदियूं हणनि था पिया, तव्हां ॾिसो था पिया पाण जेको असांजो मुल्क हले थो पाकिस्तान में, जे अलाह ताला असांजे मथां पाबंदी हणे आहे। जीअं जेको क़ुर में लिखियलु आहे न त ॿ मलाइक हिते वेठा आहिनि, त आलमनि खां मौलवियुनि खां ॿुधो हूंदो ऐं क़ुर में बि आहे त ॿ मलाइक वेठा आहिनि, हिकिड़ो गुनाह लिखंदो आहे, हिकिड़ो सवाबु लिखंदो आहे। जे अलाह ताला असांखे पंहिंजो ग़ुलाम करे हा, हिन ॿिन्हिनि मलाइकनि खे हुकुम करे छॾिया अगरि निमाज़ जो टाइम थिए निमाज़ ते न हले, हिनखे पोयां जेको ॿ टे चपा हणोसि पाण निमाज़ पाइणु हलंदो। ऐं ॿिए मलाइक खे हुकुम करे छॾिया अगरि गुनाह करे त हिनखे ॿ टे चपा ठोकिजो, जेको हिनखे ॿ टे मुकूं ठोकिजो, हिनखे जेको ॿ टे लठियूं हणिजो जेॾी महिल गुनाह करणु वञे त तव्हां मूंखे ॿुधायो त पोइ माण्हू गुनाह करना, माण्हू पोइ निमाज़ न पढ़ंदा, माण्हू पाण निमाज़ पढ़ंदा। हाणे जीअं असां वटि हिकिड़ा जेको ॿ पुलिस वारा, हिकिड़ो पुलिस वारो माण्हू खे पकिड़े खणी थो वञे, उन में जेको बि कमु कराए सघे थो न ज़बरदस्ती, त पोइ अलाह ताला असांजे में ज़बरदस्ती न कई। जे पैदा कयो उन जी ज़बरदस्ती न आहे कई, त इंसान कहिड़े आहिनि जेके ज़बरदस्ती कंदा इंसाननि जे मथां। अलाह ताला ई असांखे ग़ुलाम न कयो। अलाह ताला चयो त जेको मां तव्हां इंसाननि खे प्यार मोहबत सां ठातो आहे ऐं जेको तव्हां हिन दुनिया में आज़ादु आहियो। हाणे तव्हांखे हर शइ तव्हांखे ॾसे छॾी आहे, हाणे तव्हांजो कमु, तव्हां जेको सुठो कमु था कयो या ख़राबु कमु था कयो। सो दोस्तो, ॻाल्हि ईअं आहे त असां वटि जेको ज़बरदस्ती ग़ुलामी माना जेको ग़ुलाम कयो थो वञे इंसाननि खे, जॾहिं अलाह ताला ई ग़ुलाम न आहे कयो असांखे, जीअं पैदा कयो आहे, हे छा अलाह ताला खां वधीक हे ॾाढा आहिनि, हे उन खां वधीक हे ॾाढा आहिनि, उन खां वधीक हे ताक़त था रखनि, जेको एतिरो कनि जो अलाह ताला ॾमिरजी न पए कंहिंजे मथां जो ईअं ग़ुलाम इंसान लाइ करणु ऐं इंसान खे जेको ॿधणु करणु हेॾो होॾो, इहो जेको पंहिंजो ग़ुलाम बनाइणु। जे अगरि
हिकिड़े दौर जी ॻाल्हि आहे, हज़ूर पाक जे दौर जी ॻाल्हि आहे, जेको सो हज़ूर पाक जेको असाब हुया उन लश्कर वठी वञी हिकिड़े मुल्क ते वञी कब्ज़ो कयो, हुननि उतरे जे राति जे पेट में जो कब्ज़ो कयो त उतां जो बादशाह भॼी पई दिम छॾाए भॼी आयो। भॼी जो आयो त ॿिए की बादशाह में आयो, चई जेको राति जो ओचित जो हमलो थियो मुंहिंजी हुकूमत ते, सो जेको त मुस्लमान हुकूमत जेको त मुंहिंजी हुकूमत मूंखां फुरे छॾियऊं त मां भई भॼी जान छॾाई आहे। पर इहो हुननि इहो सुठो कमु न कयो, मूंखे इतला कनि हा, मूंखे ॿुधाइनि हा, मूंसां वेहनि हा, मूंसां ॻाल्हियूं कनि हा, पोइ मुंहिंजी मर्ज़ी मां जंग कयां न कयां। सो कंहिं माण्हू उते ॿुधो, कंहिं कुराड़े माण्हू हुनखे चयो ॻाल्हि ॿुधो, हिननि सभिनि जो सरदार जेको अथई मदीने में अथई, हज़ूर पाक जे नाले ॿुधायो त हुनजो सरदार उते अथई, ओॾे तूं वञु, तुंहिंजो कुझु न कुझु तुंहिंजो तदारक थींदो। चई चलो ठीकु आहे मां वञा थो। जॾहिं मदीने जो पतो जे पुछा कई, माण्हुनि हुनखे ॿुधायो मुंहिंजो मस्जिद नबी में हलियो वञी उतरे, उते उहो तव्हांखे हिन टाइम तव्हांखे उते ई मिलंदो। जॾहिं उते वञी ॾिसे ॿ टे असाब वेठा आहिनि, हज़ूर पाक पाण वेठा आहिनि मस्जिद जे अङण ते, खजनि जे फड़नि जी मस्जिद हुजे, त हिन जो ॾिठो परे मूं, चयां हीउ हुनजो सरदार आहे, हिन जो चवणो वठंदा, मूंखे हुकूमत मोटाए ॾींदा। वरी दिलि में सोचणु आयो त आहियां, भला मिलियो त वञा हिन सां। जॾहिं जे दरबार में पेश थियो, अचे उतरे अचे वेठो, चई साईं मां काफ़र आहियां, फिलाणे मुल्क जी जेको हुकूमत आहे उहा मुंहिंजी आहे, जेको त तव्हांजे मुस्लमाननि ओचितो राति जो अचे कब्ज़ो करे, जेको त मुंहिंजी हुकूमत ते कब्ज़ो करे विया राति जो ओचिते आया उहे, त मां उते जान छॾाए पंहिंजी भॻो आहियां। इहा मूंसां नाइंसाफ़ी थी आहे, छो जो मूंखे ॿुधाए न, मूंसां वेह न, पोइ मुंहिंजी मर्ज़ी मां जंग कयां न कयां, त मूंसां नाइंसाफ़ी थी आहे। हाणे फ़ैसिलो तव्हां वटि आहे, जेको तव्हां हाणे फ़ैसिलो कयो। त हज़ूर पाक इहा ॻाल्हि ॿुधी हिनखे पर्ची लिखी नी, अची वञु ओॾे वञी पुछा कर सुपर सालार केरु आहे, वञी उनखे ई पर्ची हथ में ॾिजांइ, तुंहिंजो मसइलो हल थींदो। जॾहिं हुन उतां निकितो, हाणे दिलि में जेकी सौदा वेड़ाईंदो पियो अचे, जो खजनि जी फड़नि जी जेका जो मस्जिद ठहियल आहे उनजे अॻियो वेठो आहे, सादा कपिड़ा पातल, हाणे इन जो चवणो वठंदा, मूंखे हुकूमत ॾींदा, इहो सौदा वेड़ाए वेड़े उते जे पहुतो। अचे हुन फौजियुनि जे, तूं हिन हुकूमत जो बादशाह हुए न? त चई हा। चई त पोइ तूं काॾे भॼी वई? चई मां आयो आहियां जेको त मां ख़त खणी आयो मदीने मां, त तव्हां सुपर सालार मां ख़त ॾींदुमि, पोइ तव्हां मूंखे भली गिरफ़्तार कयो। जॾहिं उहो ख़त खणी अचे हुन सुपर सालार सां मिलायूं, ख़त जो हुनखे ॾिनई, हुन ख़त पढ़ियो, हिन फ़ौज खे चइबो निकिरो हितो, हिनखे चइबो पंहिंजी हुकूमत संभाल, असां हाणे वञूं था बसि, हाणे तोसां न ॻाल्हियूं थींदियूं, न तुंहिंजी हुकूमत ते कब्ज़ो कंदासीं, न तोसां जहिड़ो आहे, बसि हाणे वञूं था। त हुननि फ़ौज जो कढी हे जेको सोचे वेही रहियो त पर्ची में लिखियलु छा हुयो, वञी सुपर सालार मिलियो, चई ॻाल्हि छा आहे? जी ॻाल्हि ईअं आहे त जेको सो असां जेको सो ओचित तुंहिंजे मथां जेको सो कब्ज़ो कयो, जेको सो तुंहिंजे मुल्क जे मथां, हाणे इन करे ज़बरदस्ती असां तव्हांखे ग़ुलाम बनाइण नथा चाहियूं, न वरी तव्हांखे मुस्लमान करणु था चाहियूं, बसि हाणे असां वञूं था, इहो असांजे मथां यानी की ॾंड आहे, त हाणे तुंहिंजी हुकूमत ते न ईंदासीं, न असां कब्ज़ो कंदासीं। जेको असांजो जेको सरदार हुन ईअं ई लिखियो आहे त तव्हां असांजे मथां इहो तव्हांजे मथां इहो ॾंड आहे, हिन हुकूमत हाणे कब्ज़ो कॾहिं बि न कंदव, सो इन करे हाणे असां वञूं था। चई तव्हांजे सरदार जो अहिड़ो फ़ैसिलो आहे त जेको चओ ज़बरदस्ती न आहे कंहिंसां, ज़बरदस्ती कंहिंखे ग़ुलाम न आहे बणाइणो, ज़बरदस्ती कंहिंखे मुस्लमान न आहे करिणो, त बसि मां बि तव्हांजो जेको त ग़ुलाम आहियां, ऐं असां सभु मुस्लमान थियूं था, असांखे वठी हलो, असां बि कलमो पढ़े जेको त मुस्लमान थींदासीं। सो दोस्तो ॻाल्हि इहे क़ुर में लिखियलु आहे, कंहिं गैर मज़हब खे जेको त पादर हणी मोचड़ाणी उनखे कलमो न पढ़ायो, उनखे मुस्लमान न कयो। जॾहिं क़ुर शरीफ़ ते जेको त असां मुस्लमान जो ईमान आहे पको, असां मुस्लमान पका आहियूं, त पोइ असांखे जेको उन ते ईमान आणणु खपे न, असांखे उन ॻाल्हियुनि ते अमल करणु खपे न, न की असां पंहिंजा कानून पिया हलाईंदासीं। त दोस्तो अगरि वीडियो वॾी थींदी त सभिनी दोस्तनि जी महिरबानी, वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। सलाम वालेकुम।